घणनि माण्हुनि खे हिॾिकी त ज़रूरु आई हूंदी, पर अव्हां खे ॿुधायूं त बदकिस्मतीअ सां हिॾिकियुनि जो को अहिड़ो इलाज ई नाहे जेको हर कंहिं ते असरु करे। ऐं साइंसदाननि लाइ इहो कंहिं गुजारत खां घटि नाहे त इन जो सबबु छा आहे ऐं इलाज कीअं कजे। पर तहक़ीक़ी रिपोर्टुनि में अहिड़ो ख़्यालु ज़ाहिरु कयो वेंदो आहे त आम तौर ते पेट में कंहिं ख़ारिश या सोढ़ो थियण सां हिॾिकी थिए थी। जेकॾहिं अव्हां बि हिॾिकियुनि जे करे परेशान रहंदा आहियो त सभ खां पहिरियां ॼाणूं था त हिॾिकी छो थिए थी। हिॾिकी हिकु आम शइ आहे जेका कुझु मिंटनि खां कुझु कलाकनि ताईं जारी रही सघे थी। जेकॾहिं अव्हां तेज़ीअ सां खाधो खाइण जा आदी आहियो त अव्हां मानी खाइण जी रफ़्तार घटायो, छो त तेज़ी सां खाइण या वॾो गिरह गुड़काइण हिॾिकियुनि जो सबबु बणिजे थो। इन जी भेट में आहिस्ते खाइण न आर्ज़ी तकलीफ़ खां बचाइण में मदद करे थो। सिगरेट छिकण रुगो सिहत लाइ ख़तरनाक नाहे, पर इन जे आदी माण्हुनि में हिॾिकियुनि जो इम्कान बि वधीक हूंदो आहे। तिबी माहिरनि मूजिबि जज़्बाती दबाव या जोश जज़्बो बि हिॾिकियुनि जो सबबु बणिजी सघे थो। जॾहिं ईअं थींदो आहे त जिस्म में ईंदड़ तब्दीली जे नतीजे में दिलि तेज़ीअ सां धड़कण लॻंदी आहे। जेकॾहिं अव्हां अक्सर हिॾिकियुनि जो शिकार रहंदा आहियो त मादे जो हिकु ख़ासि मर्ज़ जर्ड बि थी सघे थो। आम तौर ते ईअं हिकु मख़सूस साइकिल में थींदो आहे ऐं हिॾिकियूं उन मर्ज़ खे ख़राब कनि थियूं। हाणे ॼाणूं था त हिॾिकियुनि खे कीअं रोकजे। तिबी माहिरनि मूजिबि हिॾिकियूं रोकण जो सभ खां आम टोटको पंहिंजो साह रोकणु आहे ऐं इहो सभिनी खे आज़माइणु घुर्जे। इहो तरीक़ो फेफड़नि में कार्बन डाइऑक्साइड खे गॾु करे थो, जंहिंसां हिॾिकी घटिजी वञे थी। घणो थधो पाणी या पाणीअ में बर्फ़ विझी पीअण बि हिॾिकी रोकण में मदद ॾेई सघे थो। थधो पाणी पेट में ख़ारिश खे रोके थो, जेका हिॾिकीअ जो सबबु बणिबी आहे। साह रोकण जी या पेपर बैग में साह खणण बि हिॾिकियुनि खे रोकण में मदद ॾिए थो। यूके नेशनल हेल्थ सर्विस मूजिबि इहो टोटको रत में कार्बन डाइऑक्साइड जी सतह वधाए पेट में ख़ारिश खे घटाए थो। कुर्सीअ ते वेठे पेर कुर्सीअ जी सतह ते रखिजे त जीअं गोॾा सीने वटि पहुची वञनि ऐं हथ सां ईअं पकड़जनि जो गलनि सां मिली रहिया हुजनि ऐं पोइ पेर सिधा कजनि। इहो अमल करण सां हिॾिकियूं बीह वेंदियूं आहिनि। हिकु चमचो खंडु ॻहण हिॾिकियुनि खे रोकण जो मशहूरु तरीक़ो आहे, जंहिंजो सबबु इहो आहे त इन जा दाणा हरकत ॾियारे उज़वनि खे रीसेट करे छॾींदा आहिनि। सुर्के जो हिकु चमचो बि आज़माए सघिजे थो। इन जो तिखो ज़ाइको जिस्म में वञी हिॾिकियुनि खे रोके छॾींदो। मिर्चाई शयूं हिॾिकियूं रोकण लाइ काराइतियूं हूंदियूं आहिनि, छो त इन्हनि जी हरारत ऐं साड़े सां जिस्म जो ध्यानु इन्हनि ॾांहुं हलियो वेंदो आहे। हिकु चांहि जो चमचो माखी गरम पाणीअ में विझी पी छॾिजे। माखी बि हिॾिकियूं रोकींदी आहे। कोका या ओल्टेन जो हिकु चमचो खाइण सां बि हिॾिकी बंदि थिए थी। जॾहिं त कंहिं नंढे काग़ज़ी थेलीअ में वात विझी घाटो साह खणण सां रत में कार्बन डाइऑक्साइड जी सतह वधंदी आहे ऐं गहराई में ऑक्सीजन पहुचण सां हिॾिकियूं रुकजण जो इम्कान आहे। इन खां सवाइ पेपर टिश्यू जो हिकु तह गिलास जे मथां विछाए पाणीअ खे टिश्यू ज़रिए पीअण जी कोशिश करियो। इन सां पाणी छिकण में ॾुखियाई थींदी, पर हिॾिकियुनि जो सबबु बणिजंदड़ उज़वनि जी चुरपुर घटिजी वेंदी।